इत्तेफ़ाक़ हिकिड़े ॾींहुं हो घर जो आयो, ॾिसे थो त उनजी घरवारी ऐं उनजी माउ में मुंहमारी थी हले, घर में शोर थो हले। हीअ जो अंदरि घरु टपियो त हिनजी घरवारी ख़ामोश थी वई, हुनजी अमड़ बि ख़ामोश थी वई। पुछा कीअं छा आहे? चइबो कुझु बि न आहे, बसि थोरी ॻाल्हि ते अम्मा नाराज़ थी वई। उनजी ज़ाल चयो, उन छोकिरे शोर शुरू कयो त अम्मा तूं मुंहिंजी घरवारीअ सां सदाईं विढ़ंदी आहे, मूंखे लॻे थो त तूं मुंहिंजो घरु ड्राहे रहंदी। उनजी घरवारी आई, अची पंहिंजे मुड़ुस खे ईअं ॿांह खां वठी लोॾे सिधो करे चयईं त ख़बरदार, अगरि तो मुंहिंजे करे पंहिंजी माउ जी नाफ़रमानी कई ऐं ख़बरदार अगरि मुंहिंजे करे तो पंहिंजी क़यामतकारी कई, मां तोखे कॾहिं बि माफ़ु न कंदुमि। मुंहिंजी फेवर में ॻाल्हाए, मुंहिंजो रुतबो मथे करे माउ जे रुतबे खे तूं किराईंदो, मां तोखे अर्गज़ ईअं करणु कोन ॾींदुमि।